नाज़रीन, सकरन में स्मार्ट लॉकडाउन खिलाफ दुकानदार ने एहतजाज किया है। इसुता रज़ा मोहम्मद सियाल जी ही रिपोर्ट। इन वक्त शाही बाजार सोनारा बाजार सकंड में मां मौजूद आया, जिते सकंड जा दुकानदार एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त हिननि सां पुछूं त ही छा था ॿुधाइनि। पूरो सिंध पूरो पाकिस्तान खुलियो पियो आहे। सिर्फ़ सकरन ऐं नवाबशाह जे लाइ कहिड़ो कानून आहे जो छा सकरन ऐं नवाबशाह में इंसान कोन था रहनि, छा हिते कारोबार कोन थो थिए? हिते असांजा जेका माण्हू बेरोज़गार वेठा आहिनि, हिते यतीम मिस्किन बि आहिनि अहिड़ा अहिड़ा जेके रोज़ानो जेको कमाइनि था खाइनि था। जेकॾहिं कमिश्नर साहिबु फ़ैसिलो थो करे, ऐलान थो करे त जेको आहे शहर बंदि कयो, त असां पहिरियों हुनखे चवंदासीं जेका तव्हां पघार खणो था उहा तव्हां हर हिकु दुकानदार खे ॾियो, असां बंदि कंदासीं। पर जेकॾहिं तव्हां पघारूं खणो पिया ऐं असांजा दुकानदार बेरोज़गार थियनि, ईअं असांखे मंज़ूर न आहे। जेको DC साहिबु ऐलान कयो आहे, असां हिनखे कोन था मञूं। मर्कज़ सां गॾु आहियूं, सूबे सां गॾु आहियूं ऐं हमेशह रहिया आहियूं। लॉकडाउन वारो सिस्टम ख़तमु कयो वञे, ग़रीबनि खां मरण खां बचायो वञे। कूड़ा टोपी ड्रामो आहे, ॿाहिरां इमदाद वठणी आहे, माल खाइणो आहे, ॿियो कुझु कोन्हे को। असां महिरबानी करे वज़ीर आज़म साहब खे अपील था कयूं त ही सिंध गवर्नमेंट जो ऐं DC वारनि खे थोरो सम्झायो वञे त ही तरीक़ो न आहे। सिर्फ़ु ग़रीब माण्हुनि खे परेशान करण जो तरीक़ो आहे। दिहाड़ीदार माण्हू केॾांहुं वेंदो, हू पिनंदो, आख़िर चोरियूं कंदो, धाड़ा हणंदो, ॿियो कुझु कोन थो करे सघे। महिरबानी। कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद हुकुमनामो जारी कयो त सकरन में जेको आहे सो लॉकडाउन कयो वञे। हिते कोरोना वधी आहे। असां सुवाल था कयूं त असांखे हिकिड़ो त माण्हू ॿुधाइनि जंहिंखे कोरोना हिते मोह आहे या कुझु थियो आहे। सकरन वासियुनि जेके बि सकरन में यूनियनूं आहिनि, कपिड़े यूनियन आहे, सोनारा यूनियन आहे, दर्जन जी यूनियन आहे। मां पाण दर्जी यूनियन जो जनरल सेक्रेटरी आहियां। असां मुतफ़िक़ा तौर ते डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद जे इन लॉकडाउन वारे हुकुम खे रद्द था कयूं। असां सिंध गवर्नमेंट जेको ऐलान जारी कयो आहे बा सुबुह जो 6 खां 8 ताईं दुकान जेको आहे कारोबार जारी रखो, असां उन हुकुम खे मञूं था ऐं जेको आहे डिप्टी कमिश्नर जे हुकुमनामे खे रद्द था कयूं। अवां ॻाल्हियूं ॿुधियूं दुकानदारनि जूं। हिननि जो चवणु आहे त पूरो मुल्क खुलियो पियो आहे, सिर्फ़ु सकंड शहर छो बंदि? तंहिंजे करे ही डिप्टी कमिश्नर जो हुकुमनामो असां रिजेक्ट था करियूं। कैमरामैन काशिफ रज़ा सियाल सां गॾु रज़ा मोहम्मद सियाल, बहरान TV न्यूज़ सकरन।